नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त मलीर में मुड़ुस हथां मुबीना तौर बाहि ॾेई साड़ियल नौजवान नारी हमीरा ज़ख़्मनि जे सूर न सहंदे फ़ौत थी वई। नारी जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मतल केस दाख़िल थियण बावजूद शाह लतीफ़ पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। वारसनि जो एहतजाज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।